अस्सलाम वालेकुम माय फ्रेंड्स, आई होप यू आर वेल। जीअं त असां लास्ट लेक्चर में असां डिस्कस कयो जेके असांजे यानी कि स्टेप्स हुआ बायोलॉजिकल मेथड के असां कीअं सॉल्व करे सघूं था, कहिड़ा कहिड़ा स्टेप्स आहिनि उन्हनि खे असां डिटेल सां डिस्कस करे चुका आहियूं। हाणे असांजी जेका पहिरीं बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे यानी कि उन्ही खे असां ॾिसंदासीं। ठीकु आहे, बायोलॉजिकल प्रॉब्लम असां छा आहे, मलेरिया। मलेरिया इज़ अवर बायोलॉजिकल प्रॉब्लम। हाणे को बि जेको लिविंग ऑर्गेनिज़म जे यानी कि असां वटि को सवाल पैदा करे, हाणे हिते असां वटि जीअं जॾहिं असां रिकॉग्नाइज़ कयो मलेरिया खे, हाणे जंहिंमें रिकॉग्नाइज़ कयोसीं, असांजे ज़हन में हिकिड़ो सुवालु आयो त बाबा हाणे जेको मलेरिया आहे इन जो काज़ छा थींदो। ओके, हाणे जेका मलेरिया आहे इन जो काज़ छा आहे, इहो हिकु असां बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे, यानी कि असांखे इहा सोल्व करणी पवंदी। बाबा हाणे जेका इहा मलेरिया आहे इन जो काज़ छा आहे, मलेरिया छाजे करे थींदी आहे, छो थींदी आहे, यानी कि इहो असां ॾिसंदासीं। पहिरियां असां काज़ ॾिसंदासीं। हाणे जीअं त असां स्टेप्स खे ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुका त असां कुझु स्टेप्स आहिनि जेके उहे फॉलो कंदासीं अगरि असांजी बायोलॉजिकल प्रॉब्लम सोल्व करणी आहे। उन्हनि खे यानी कि उनखे सोल्व करण लाइ असांखे कुझु स्टेप्स जेके आहिनि मेन यानी कि असांखे फॉलो करणा पवंदा। हाणे असां जीअं रिकॉग्नाइज़ करे छॾियो बाबा जेका मलेरिया जो यानी कि काज़ छा, असां रिकॉग्नाइज़ हिकु सवाल पैदा थियो। रिकॉग्नाइज़ेशन में असां छा कंदा आहियूं, हिकु क्वेश्चन पैदा थींदो आहे, बाबा मलेरिया जो काज़ छा आहे। हा, इहा असांजो पहिरियों लेक्चर इन में हूंदो। इन खां पोइ जेको असांजो टॉपिक हूंदो, जेको सेकंड बायोलॉजिकल प्रॉब्लम उहो हूंदी जेको प्लाज़्मोडियम आहे असांजी बॉडी में ट्रांसमिट कीअं थिए थो। ठीकु आहे, हाणे असां डिस्कस कंदासीं। पहिरियां असां छा कंदा आहियूं, ऑब्ज़र्व कंदा आहियूं। हाणे जेॾी महिल असां ऑब्ज़र्व कयोसीं, ठीकु आहे, जंहिंमें मलेरिया खे असां मलेरियल पेशेंट खे ऑब्ज़र्व कयोसीं त हाणे हिन में माण्हुनि छा चए थो, बाबा हीउ जेको आहे न रिकरेटिंग अटैक कंदो आहे, रिकरिंग अटैक कंदो आहे। मतिलबु केॾी महिल माण्हू सही थी वेंदो आहे, वरी केॾी महिल उन बीमार थी वेंदो आहे, केॾी महिल उनखे बुखार हूंदो आहे, केॾी महिल वरी सही थींदो आहे, यानी कि रिकरिंग अटैक कंदो आहे। हाणे छा रिकरिंग अटैक छा कंदो आहे, चिल्स कंदो आहे या वरी फीवर जा अटैक कंदो आहे। रिकरिंग अटैक ऑफ चिल्स एंड फीवर, या त चिल्स जा अटैक कंदो या वरी फीवर जा अटैक कंदो। द डिज़ीज़ वाज़ मोर कॉमन इन मार्शी एरिया। हाणे हिननि इहो बि चयो बाबा जेका इहा बीमारी आहे न मलेरिया, किथे घणी थी फैलिजे, जेके असांजा गंदा किचरा, जिते गंदो पाणी बीठल हूंदो आहे, जेके गंदा हूंदा आहिनि एरिया हूंदा आहिनि, जेके गंद किचरे वारा एरिया हूंदा आहिनि, हुते असांजी इहा डिज़ीज़ थिए थी। यानी कि हुननि इहो चयो, जंहिं महिल हुननि ऑब्ज़र्व कयो त जेका डिज़ीज़ आहे मलेरिया किथे थी थिए, मार्शी एरियाज़ में थी थिए। हाणे जंहिं महिल हिननि इहो चयो, ठीकु आहे, त बाबा इहा छा आहे, मार्शी एरिया में थी थिए, त हाणे लाज़मी ॻाल्हि आहे असांखे कुझु न कुझु त करिणो पवंदो, जीअं असांखे ख़बर पए त हक़ीक़त में ईअं थिए बि थो या नथो थिए। सवाल आहे न, चलो तव्हां चयो मार्शी एरिया में थिए थो, पर छा असांखे हिन जे लाइ ऑब्ज़र्व करिणो पवंदो त बाबा मार्शी एरिया में पाणी जे करे थिए थो, हवा जे करे थिए थो, छा जे करे। पोइ हिननि छा कयो, कुझु माण्हुनि खे वॉलंटियर्स खे छा कयईं, गॾु कयईं। छा कुझु वॉलंटियर्स आहिनि गॾु कया। हाणे पोइ पैसा ॾेई गॾु कयनि या कीअं, लाज़मी ॻाल्हि आहे, जेको चवंदा आहिनि जो किचरे वारो पाणी पीअंदो त लाज़मी आहे कुझु न कुझु त वठंदो। पोइ हिननि कुझु वॉलंटियर्स खे छा कयो, गॾु कयो। ठीकु आहे, वॉलंटियर्स खे गॾु करे हिननि छा कयो, जेको ख़राबु किचरे वारो पाणी हो न, इहो हिननि खे पीआरी। वॉलंटियर्स खे गंदो किचरे वारो पाणी पीआरी। जंहिं महिल पीआरी त कुझु अरसे खां पोइ हिननि वरी चेक कयो, बाबा पाणी पीआरो जिन्हनि खे वॉलंटियर्स खे, हुननि जे अंदरि चेक कयईं त हुननि में मलेरिया जी डिज़ीज़ कान हुई, नो डिज़ीज़, देयर इज़ नो डिज़ीज़ मलेरिया, यानी कि हुननि में मलेरिया छा हो, कोन हो। हाणे जेॾी महिल हुननि ॾिठो त जन उन्हनि खे गंदो पाणी पीआरियोसीं, तॾहिं बि उन्हनि खे मलेरिया कोन थियो। त हाणे हिननि वटि इहो क्लियर थियो त बाबा जेका मलेरिया आहे न, इहो गंदे पाणी जे करे कोन थो थिए, यानी कि मलेरिया असां वटि गंदे पाणी जे करे कोन थो थिए। इहो असांजो सुवालु क्लियर थियो। पोइ छाजे करे, पोइ हिननि चयो त बाबा इहो जेको ख़राबु पाणी आहे न, इहो छा थो करे, इहो पाणी असांजी जेका हवा आहे न, इन खे ख़राबु थो करे। उन्हनि माण्हुनि छा चयो, पाणी मलेरिया कोन थो करे, पर इहो जेको पाणी आहे ख़राबु किचरे वारो पाणी आहे, असांजा अक्सर गटर नाला में जेके हूंदा आहिनि, इहो जेको पाणी आहे असांजी हवा में छा ज़हरीलो, माना जेको आहे सो ज़हर फैलाए थो, पॉइज़न एयर, लुक्स लाइक मार्शी वाटर्स पॉइज़न एयर, यानी कि इहो हवा खे छा थो करे, ख़राबु थो करे। इहो हिन ऑब्ज़र्व, पर हिते असांखे जवाबु त कोन मिलियो। असांजो जवाबु चओ, व्हाट इज़ द काज़ ऑफ मलेरिया, काज़ त असांखे ख़बर ई कान पई। जॾहिं यानी कि कुझु अरसे खां पोइ, तक़रीबन 200 सालनि खां पोइ, घणा 200 सालनि खां पोइ सर लवरान आयो, जेको फ्रेंच जो हिकु फिज़िशियन आहे, सर लवरान, उहो आयो। हुन छा कयो, जेको मलेरिया जंहिंखे चवंदो आहे न कि मलेरिया आहे, हुन जो छा कयईं, ब्लड सैंपल कढई। छा, ब्लड सैंपल कढई। ब्लड सैंपल कढी करे हुन माइक्रोस्कोप में छा कयो, चेक कई। हुन माइक्रोस्कोप में चेक कई, वैसे त माण्हू जो ब्लड सही हूंदो, जंहिं महिल माइक्रोस्कोप में चेक कयो न, त जेको पेशेंट हो न, हुन जे ब्लड में कुझु स्पेंडल शेप, माना ईअं कुझु स्ट्रक्चर हुआ, स्पेंडल शेप हुआ, स्ट्रक्चर हुआ। जेॾी महिल हुन इहो ॾिठो त हुन सोचियो त जेको आहे सो मे बी इहो जेका शइ आहे या जेका नई शइ आहे ब्लड में नज़र अचे, इहा काज़ आहे हुजे असांजे मलेरिया जी। हाणे इन खे हिन नालो ॾिनो प्लाज़्मोडियम। छा,
प्लाज़्मोडियम कंहिं सर लोरान जेको आहे हिन खे प्लाज़्मोडियम नालो ॾिनो, हिन ब्लड सैंपल कढो, यानी कि हिन पोइ इहो ॾिनी ऑब्जर्वेशन त बाबा जेको आहे प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया। हाइपोथेसिस में हाइपोथेसिस असां वटि छा अची वई त प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया। असां थर्ड स्टेप हाइपोथेसिस, प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया। हाणे जॾहिं महिल हिननि चयो त प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया त मां तव्हांखे इहो ॿुधाए चुको आहियां त हाइपोथेसिस ऐं एक्सपेरिमेंट जे विच में हूंदी आहे डिडक्शन। हाणे इहो चैलेंज कंदो आहे असांजे हाइपोथेसिस खे केरु? डिडक्शन हाइपोथेसिस खे चैलेंज पियो करे। अब तू सही आई हाइपोथेसिस के पीछे इफ यू आर राइट देन मेक श्योर इफ द प्लाज़्मोडियम इज द काज ऑफ मलेरिया। ठीक है, तू चई तो अगर प्लाज़्मोडियम मलेरिया जो काज आ तो पोइ जेको हर मलेरिया जो पेशेंट है ना, जेको भी मलेरिया जो पेशेंट है उन ही में प्लाज़्मोडियम जो हुजण ज़रूरी है। थी वई ना, वो डिडक्शन ही नहीं चैलेंज कई, तू चई तो प्लाज़्मोडियम इज द काज ऑफ मलेरिया, ओके आई विल एग्री, बट इफ the plasmodium is the cause of malaria then every patient should be have the plasmodium in their blood. It is a deduction means okay। हाने छा कंदासीं असां एक्सपेरिमेंट कंदासीं डिडक्शन के सही साबित करण लाइ असांखे छा करणी पवंदी, असांखे एक्सपेरिमेंट करणो पवंदो। छा करणो पवंदो? एक्सपेरिमेंट। हाणे हिननि एक्सपेरिमेंट कीअं कयो, हिन ॿ ग्रुप ठाहिया, 100-150 माण्हुनि हिकिड़ो ग्रुप मुश्तमिल हो, ठीकु आहे, जेको एक्सपेरिमेंटल ग्रुप हो। एक्सपेरिमेंटल ग्रुप माना जेके इल हुआ, बीमार हुआ, ठीकु आहे, बीमार हुआ, ऐं ॿिया जेको आहे सो कंट्रोल ग्रुप जेके असांजा हेल्दी हुआ यानी सेहतमंद हुआ। ॿिनि ग्रुप में हिननि माण्हुनि खे विरायो, हिकिड़ा जेके एक्सपेरिमेंटल ग्रुप, ॿियो हेल्दी ग्रुप। हाणे हिननि छा कयो त हिननि पहिरियां असांजा जेको इल ग्रुप हुन ई मां हिननि ब्लड वरितो, हुन ई मां छा कयो, हिननि ब्लड वरितो ऐं हुनखे माइक्रोस्कोप में छा जे ज़रिए सां, माइक्रोस्कोप जे ज़रिए सां हिननि चेक कयो। जिन महिल चेक कयईं त ब्लड में असां वटि जेके साॻा हिते सर लोरान खे ॿुधाए थो उहो स्पाइनल शेप कुझु स्ट्रक्चर हुआ, ठीकु आहे, स्पाइनल शेप कुझु स्ट्रक्चर हुआ, ठीकु आहे, यानी कि जंहिंखे हुननि प्लाज़्मोडियम नालो ॾिनो। ऐं जेॾी महिल हेल्दी यानी कि जेके असांजा कंट्रोल ग्रुप वारा हुआ उन्हनि जो जेॾी महिल चेक कयईं त हुन ई में उहा शइ कान हुई, उहा शइ प्रेज़ेंट कान हुई, यानी कि जेका इल वारे ग्रुप में यानी कि जेके बीमार ग्रुप उन ई में जेका शइ हुई उहा वरी असांजे हेल्दी ग्रुप में उहा शइ न मिली। हाणे हिननि जेॾी महिल इहो एक्सपेरिमेंट कयो त इन्हनि इहो यानी कि पोइ नतीजो कढियो त बाबा हक़ीक़त में इट्स द प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया। रिज़ल्ट असां वटि छा आयो, रिज़ल्ट असां वटि आयो त बाबा हक़ीक़त में जेको प्लाज़्मोडियम आहे हक़ीक़त इहो ई असांजो छा आहे, काज़ आहे छाजो, मलेरिया जो। यानी कि इहो असां वटि हिकु पूरी यानी कि असां ॾिठोसीं त प्लाज़्मोडियम जेको काज़ आहे उहो ऑब्जर्वेशन कीअं कई, सर लोरान आयो, हुन चेक कयो, ब्लड सैंपल कढी, ठीकु आहे, ब्लड सैंपल कढण खां पोइ ॾिठईं हुन में कुझु स्पिंडल शेप जंहिंखे हुन प्लाज़्मोडियम नालो ॾिनो। हाइपोथेसिस असां वटि अची वई, प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया, प्लाज़्मोडियम जेको आहे सो काज़ आहे मलेरिया जो। पोइ डिडक्शन थी, अगरि जे बाबा प्लाज़्मोडियम काज़ आहे त पोइ हर ॿिए पेशेंट खे छा हुजे, हर पेशेंट खे असां वटि प्लाज़्मोडियम प्रेज़ेंट हुजे। पोइ एक्सपेरिमेंट कयो, माण्हुनि खे अलॻि कयो वियो, उन जेके इल हुआ उन्हनि में ॾिठो त बाबा प्लाज़्मोडियम आहे प्रेज़ेंट आहे, जेके बि बीमार कोन हुआ हेल्दी हुआ उन्हनि में प्लाज़्मोडियम कोन हो। त पोइ रिज़ल्ट असां वटि इहो आयो, येस द प्लाज़्मोडियम इज़ द काज़ ऑफ मलेरिया, यानी कि जेको प्लाज़्मोडियम आहे इहो असांजो काज़ आहे मलेरिया जो। ओके, सो यानी कि हीअ असां पहिरीं जेका असां बायोलॉजिकल प्रॉब्लम हुई उहा असां जेका सोल्व कया। हिन खां पोइ असां सेकंड पार्ट जेको आहे सेकंड हूंदी असां वटि उन में असां डिस्कस कंदासीं त जेको प्लाज़्मोडियम आहे वट जो प्लाज़्मोडियम असांजो आहे उहो ट्रांसमिट कीअं थिए थो, हाउ प्लाज़्मोडियम ट्रांसमिट, प्लाज़्मोडियम ट्रांसमिट असांजी बॉडी में जेको प्लाज़्मोडियम आहे इहो ट्रांसमिट कीअं थियो, असां इन खे सेकंड पार्ट में डिस्कस कंदासीं। आई होप कि तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आयो हूंदो। अगरि जे लेक्चर तव्हांखे सम्झ में आयो हुजे या तव्हांजो को सवाल हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु कंदो ऐं असांजे चैनल खे फॉलो ऐं सब्सक्राइब कंदा, जीअं अॻिते अचण वारियूं तमामु वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघनि, तव्हां उन्हनि मां इस्तेफ़ादो हासिलु करे सघो। अस्सलामु अलैकुम।